सिंधड़ी आबाद हुजे उहा हिंदड़ी भी आबाद हुजे वसन मुंहिंजा सिंधी वो शहर ॻोठ मुल्क गांव भी आबाद हुजे मुंहिंजा सिंधी माण्हू जिते वसन वो शहर वो मुल्क भी आबाद हुजे मुंहिंजा सिंधी माण्हू सदा जीअंदा वंदा झूलण जी डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां 34वीं बैन अल-अक़वामी सिंध कॉन्फ्रेंस लंडन इंग्लैंड में मुनक़द कई वई, जंहिंमें फिज़ा कलोड़ो कॉन्फ्रेंस जो इस्तक़बालिया तारफ़ पेश कयो ऐं दुआ कलोड़ो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो तारफ़ ऐं सरगर्मियुनि जे बारे में ॼाण ॾिनी। प्रोग्राम में नई चूंडियल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जी हलफ़ बरदारी थी। इमदाद ओडे साहब जो किताब निंड न हेरियो नेण जी महूरत थी। मुख्तब फ़िक्र जे दोस्तनि विच में इतिहाद ऐं हमआहंगी प्रोग्राम जी एजेंडा में शामिल हुयूं। हिन सेशन जो मॉडरेटर गुलसनाई हुयो। हसन दोस्त, सरदार अमजद यूसुफ, शहजादो वधियो, डॉक्टर खदीजा मर ऐं साईं राम कंदनाणी साहब ॻाल्हि ॿोल में हिसो वरितो। तफ़सील मूजिब प्रोग्राम में सिंध ऐं पाकिस्तान में ॿोॾ बाबति पैनल तहत बहस थियो, जंहिंखे डॉक्टर सगीर शेख मॉडरेट कयो। डॉक्टर हसन अब्बास जेको पाणी माहिर आहे, डॉक्टर दानिश मुस्तफ़ा, आरोन मंगोना ऐं उन्हनि पंहिंजा ख़्याल पेश कया। उन खां पोइ मुतासिर कंदड़ शाइरी पिणु पेश कई वई, जंहिंमें मोहतरम आतिफ तौकीर जर्मनी मां ऐं मोहतरमा रूही कलोड़ो साहिबा कैनेडा मां हिसो वरितो। प्रोग्राम जी टें हिसे में मज़लूम क़ौमुनि जे हक़ ख़ुद अख़्तियारी ऐं माहौलियाती इंसाफ़ ते बसीर नवीद, अफरासियाब खट्टर, डॉक्टर नसीर दश्ती ऐं अलसेंदा बलोजी तरफ़ां बहस मुबाहिसो कयो वियो, जंहिंखे डॉक्टर लखू लोहाण मॉडरेट कयो। प्रोग्राम जी पुॼाणी ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरपर्सन डॉक्टर रुबीना शेख प्रोग्राम ऐं आईंदा लाइ अमल ते रोशनी विधी। आख़िर में सिंधी म्यूज़िक जतन उदासी गीत पेश कया। प्रोग्राम में मांझांदो ऐं राति जी मानी जो पिणु बंदोबस्तु थियल हुयो ऐं सॼी दुनिया खां आयल, जंहिंमें USA, कैनेडा ऐं ॿियनि मुल्कनि खां, पाकिस्तान, सिंध खां सिंधियुनि शिरकत कई। तमामु वॾे तइदाद में मर्दनि सां गॾु औरतुनि ॿारनि बि पिणु शिरकत कई।